प्रोग्राम असांजो जेको ही आहे कन्वेंशन, इन जा जेके मेन असांजा आहिनि जंहिं इशूज़ ते असां ॻाल्हाईंदासीं त उहो कैनालनि जे ख़िलाफ़ु आहे। त उन जो कैनालनि जो फ़ैसिलो वापसि थी चुको आहे, पर पोइ बि असांजो इहो हमेशह इहो कैनाल इशू रहंदो त कैनाल सिंधु दरिया ते कंहिं बि क़िस्म जो कोई बि हाइड्रो प्रोजेक्ट, कंहिं बि क़िस्म जो डैम, कंहिं बि क़िस्म जो कैनाल असां सिंधु दरिया ते मंज़ूर न कंदासीं। कारपोरेट फार्मिंग आहे, उन खां अलावा असांजो 26 अमेंडमेंट आहे, पीका एक्ट आहे। इहे असांजा मेन इशूज़ आहिनि जंहिं ते सुभाणे वकील साहब पाण जे ख़्यालात जो इज़हार कंदा ऐं स्ट्रेटेजी ठाहींदा, मुस्तक़बिल जो लाहे अमल ठाहींदा त छा कनि। मां तव्हांजे तवसु सां सॼी सिंध जे वकीलनि खे इहा गुज़ारिश कयां थो त हीअ कन्वेंशन केसि ताईं थींदा रहंदा, हीअ कमेटियूं केसि ताईं ठहंदियूं रहंदियूं, को अमली कमु करे ॾेखारीनि। मां मोरे में बि हिन कन्वेंशन जी मुखालफ़त कई दफ़ा, कन्वेंशन न, हाणे तव्हां मोरे में गॾु थिया त तव्हां को लाहे अमल ॾियो, को धरणे जो प्रोग्राम कयो, को एहतिजाजी मुज़ाहिरा कयो, CM हाउस जे आॾो धरणो हणो, कंहिं ॿिए जाइ ते धरणो हणो। हीअ कन्वेंशन एतिरो न हलणु खपे। मां हिननि जे ख़िलाफ़ु आहियां हिन कन्वेंशन जे। सुभाणे मां पंहिंजो चिटो मौक़िफ़ वरी रखंदुमि। सॼी सिंध जे वकीलनि खे दावत आहे, हीअ प्रोग्राम असां होस्ट कयूं था, पर हीअ प्रोग्राम आहे ऑल सिंध लॉयर्स एक्शन कमेटी जे तरफ़ां, जंहिंमें सॼी सिंध जे हाई कोर्ट बार जा जेके सदर ऐं जनरल सेक्रेटरी आहिनि, डिस्ट्रिक्ट बार जा जेके सदर ऐं जनरल सेक्रेटरी आहिनि, ऐं तालका बार जा सदर ऐं जनरल सेक्रेटरी, उहे उन जा मेंबर आहिनि ऑल सिंध लॉयर्स एक्शन कमेटी जा। ऑल सिंध लॉयर्स एक्शन कमेटी जो चूंडियल जेको आहे सो कन्वेनर आहे असांजो आमिर नवाज़ वड़ाइच, ऐं सेक्रेटरी आहे इसरार चांग जेको जनरल सेक्रेटरी आहे हाई कोर्ट बार हैदराबाद जो, ऐं असांजो तर्जुमान आहे रहमान कोराई जेको कराची बार जो जनरल सेक्रेटरी आहे। उन्हनि जो ई प्रोग्राम रखियलु आहे ऐं हुननि चयो आहे त सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन लाड़काना उनखे होस्ट कंदी। तंहिंजे करे एज़ अ प्रेसिडेंट, एज़ अ वर्कर असां हिन प्रोग्राम खे अरेंज कयो आहे ऐं इंतिज़ामात हिते तव्हां असां गॾु आहियूं। तव्हां सभु इंतिज़ामात ॾिसी चुका आहियो, सभु कंप्लीट आहिनि माशाल्लाह। बसि सिर्फ़ु सुबुह थियण जो इंतज़ारु आहे ऐं जीअं दोस्त ईंदा वेंदा प्रोग्राम जी बाक़ाइदा शुरूआत थी वेंदी। त मां त इहो तय करे छॾियो आहे त ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर या ज़ैन शाह जिथे बि जंहिं बि प्रोग्राम में ही कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ु ऐं राशिद में मुसुमरो, उहे किथे बि जॾहिं बि सॾु ॾींदा मां उनजे पोयां वञी हिकिड़े वर्कर जे तौरु मां वञी उते पंहिंजो हिसो ॻंढे ईंदुमि। बाक़ी जेकॾहिं वकील सिर्फ़ु कन्वेंशन कंदा त मां हिननि जे ख़िलाफ़ु आहियां ऐं मां वकीलनि खे चवां थो महिरबानी करे अमली कमु करे ॾेखारनि। पर सुभाणे असां सभिनी खे इन ॻाल्हि ते मां ऐलान कंदुमि त तव्हां दिलि खोले बदअमनी ते ॻाल्हायो। ऐं हीअ जेका बदअमनी हिननि कुझु ॾींहंनि में मां ॾिठो आहे जेका असांजे धरणे खां पोइ बबलो वारे खां पोइ जेका वधी आहे, त मां इहो सोचां थो ऐं मां सम्झां थो ऐं मां राइटली सम्झां थो, सही सम्झां थो त सिंध गवर्नमेंट ॼाणी वाणी असांजे असुल इशूज़ खां तवजो हटाइण जे लाइ बदअमनी जा मसइला पैदा कया आहिनि।